खाबे खां ॿाहिरि कढी ॿाहिरि रोकियो, ॿई नक बंदि, ताक़त खां वधीक न रोकणो आहे। खाबे खां ई अंदरि भरे अंदरि रोकियो, जॾहिं अंदरि रोकियूं था महसूस कयो कीअं खून जो वहिकिरो हली रहियो आहे, खून जी सफ़ाई थी रही आहे। साॼे खां ॿाहिरि कढी ॿाहिरि रोकियो, जॾहिं ॿाहिरि रोकियूं था पेट खे पुठीअ सां चिपकाइण जी कोशिशि कयो, तव्हांजो बाह्य प्राणायाम बि हिन में थी वेंदो। साॼे खां ई अंदरि भरे अंदरि रोकियो, कोशिश करे साह फेफड़नि में रोको, पेट में न रोकियो। धीरे धीरे प्राण खाबे खां ॿाहिरि, विश्राम। अखियूं बंदि रखो, विश्राम कयो, महसूस कयो असां जेको हाणे प्राणायाम कयो हुन सां छा छा फ़ाइदो थी रहियो आहे। मुंहिंजो मेमोरी पावर वधी रहियो आहे, मुंहिंजा सभु दुख दूर थी रहिया आहिनि, अखियुनि जी शक्ति बि वधी रही आहे। अखियुनि जे हेठियां थोरी सी हलचल खे महसूस कयो। घर में वञण सां थधे पाणी या नॉर्मल पाणी या छंडा हणो, अखियुनि खे जेतिरा वधीक हणंदो वधीक फ़ाइदो थींदो। हाणे नाड़ी शोधन प्राणायाम कीअं करणो आहे, ईअं ई अनुलोम विलोम वांगुरु करणो आहे। खाॿे खां 4 सेकंडनि में अंदरि वञिणो आहे, वरी ॿई नक बंदि करे 4 सेकंड अंदरि रोकणो आहे, वरी साॼे खां धीरे धीरे 8 सेकंडनि में डबल टाइम में ॿाहिरि छॾिणो आहे, वरी उतां ई 4 सेकंडनि में खणणो आहे, 4 सेकंड अंदरि रोकणो आहे, अंदरि ॻणणो आहे मानी मान 1 2 3 4, वरी जॾहिं ॿाहिरि छॾियूं था खाॿे खां 8 सेकंडनि में डबल टाइम में छॾिणो आहे। अनुलोम विलोम वांगुरु करिणो आहे, हिकु पासे सां खणणो आहे, अंदरि रोकणो आहे, वरी ॿाहिरियों छॾिणो आहे, वरी हितां खणणो आहे, अंदरि रोकणो आहे, ॿाहिरियों छॾिणो आहे। ॿाहिरि जॾहिं छॾियूं था डबल टाइम लॻणु खपे, किथां बि ॿाहिरि छॾियूं था त साॼी नासिका बंदि कयो, खाॿे खां अंदरि भरियो 1 2 3 4, ॿई नक बंदि करे अंदरि रोकियो 1 2 3 4। हाणे अंगूठो पासे करे धीरे धीरे ॿाहिरि छॾियो 1 2 3 4 5 6 7 8, वरी साॼे खां ई अंदरि वञो 4 सेकंडनि में 1 2 3 4, अंदरि रोकियो 4 सेकंड 1 2 3 4। हाणे खाॿे खां धीरे धीरे सफ़ा धीरे धीरे ॿाहिरि छॾियो 1 2 3 4 5 6 7 8। क्रिया चालू रखो। या नाड़ी शोधन प्राणायाम कंहिंखे बि मथे जो सूरु केतिरो बि झूनो मथे जो सूरु हुजे, माइग्रेन हुजे, हिन सां ठीकु थी वेंदो, अनिंद्रा जी बीमारी बि ठीकु थी वेंदी। कंदा रहो, अंदरि खणणो आहे 4 सेकंडनि में, अंदरि रोकणो आहे 4 सेकंड, ॿाहिरि छॾिणो आहे 8 सेकंड। विश्राम विश्राम। हिन में ई महायोग क्रिया कंदासीं। अनुलोम विलोम वांगुरु करिणो आहे पर फास्ट करिणो आहे, पंहिंजे ताक़त अनुसार। ॾिसो, खाॿे खां ॿाहिरि छॾे अंदरि खणणो आहे, वरी साॼे खां ॿाहिरि छॾे अंदरि खणणो आहे, पर ताक़त अनुसार स्पीड वधाइणी आहे। क्रिया चालू रखो। कंदा रहो। साह छॾण जो आवाज़ अचणु खपे, पेट अंदरि ॿाहिरि थियणु खपे। टे क्रियाऊं हिकु महिल थियनि थियूं। कपालभाति, भस्त्रिका, अनुलोम विलोम। हार्ट, हाई बीपी, कमर में सूर, उनखे धीरे धीरे करिणो आहे।
खाॿे खां ॿाहिरि छॾियो, विश्राम। केतिरो बि झूनो मथे असुर हुजे, माइग्रेन हुजे, हिन सां ठीकु थी वेंदो। अखियुनि जो चश्मो बि लही वेंदो ऐं वज़न बि घटिजंदो। हिकु दफ़ो वरी कंदासीं। महायो क्रिया क्रिया चालू रखो। खाॿे खां ॿाहिरि छॾियो, विश्राम। लंबो साह खणो ऐं छॾियो। पंहिंजो आसन खोलियो, पेरनि खे थपथपायो, पेरनि खे क्रॉस कंदे गोडन में मूवमेंट। लेटी पाओ साइड में लेटण जूं क्रियाऊं सभिनी जो मथो हेॾे पेर हेॾे सभिनी जो। साइड में लेटींदव त क्रियाऊं चङी तरह ॾिसी सघंदव।
पंहिंजी चेतना खे जगायो, शरीर खे हिलायो डुलायो, कर मोरियो, खाॿे साॼे अंगड़ाई खणो, ॿिन्ही हथनि जी घर्षणा कंदे खूब जोर सां हथनि जी घर्षणा कयो। ओम जो लेप अखियुनि ते लॻाईंदे धीरे धीरे अखियूं खोलियो, चेहरे ते लॻायो, मथे ते लॻायो, पूरे शरीर ते लॻायो। ॿई हथ पोयां खणी वञो, सुप्त तारासन, साह अंदरि भरींदे हथनि खे मथे हेठि पेरनि खे हेठि खीचो, महसूसु कयो ॿ खीचे रहिया आहिनि, हिकु मथां हिकु हेठियों खीचे रहियो आहे, ताक़त लॻाए। विश्राम, लंबाई वधंदी, पेट जा रोग दूर थी वेंदा, सुस्ती भॼी वेंदी, निंड में उथण जो मन न कंदो, सुबुह हीअ क्रिया कंदो, सुस्ती हिकदमि दूर थी वेंदी। वरी हिकु दफ़ो क्रिया कंदासीं, साह ॿाहिरि रोके, हथनि खे मथे पेरनि खे हेठि खीचो, नाभीअ मथियों पार्ट मथे, नाभीअ हेठियों पार्ट हेठि खीचो, ताक़त लॻाए। विश्राम, ॿई पेर मिलायो, सूक्ष्म क्रियाऊं लेटे लेटे साह अंदरि भरींदे पेरनि जी आङुरियुनि खे प्रेस कयो, साह छॾींदे पोयां कंदा रहो। साह खणण छॾण जो आवाज़ अचणु खपे, तव्हांजो प्राणायाम बि थी रहियो आहे, क्रियाऊं बि थी रहियूं आहिनि। हाणे पेरनि खे अॻियां खीचो, साह भरींदे, साह छॾींदे पोयां कंदा रहो। ॿई पेर मिलाए गोल घुमायो, ॿई पासा नंढी आंगुर ज़मीन खे लॻणु खपे, उल्टो घुमायो, विश्राम, लंबो साह खणो ऐं छॾियो। हे सूक्ष्म क्रियाऊं कंदा ईंदव, केतिरो बि ॾींहं में हलंदव बीहंदव, थकावट हिकदमि न थींदी, पेरनि जी शक्ति वधंदी। हाणे ॿई पेर मिलाए करे तितली आसन कयो। जेके बि क्रियाऊं कयूं था वजन घटाइण लाइ, शरीर खे स्लिम करण लाइ, एक्सेस फैट घटाइण लाइ, पेरनि खे जेतिरो अंदरि खीचींदव वधीक फ़ाइदो थींदो। विश्राम, साॼो पेर मथे खणो, हथनि जी सपोर्ट ॾींदे पेर खे फोल्ड कंदा रहो, बिल्कुलु सिधो करिणो आहे, पोइ फोल्ड करिणो आहे। गोॾनि जी शक्ति वधंदी, न सां गोॾनि जो प्रॉब्लम ठीकु थी वेंदो। गोॾे में सूरु आहे त धीरे धीरे करिणो आहे। बर्फ़ जो पाणी, थधो पाणी कॾहिं बि न पियो, फ्रिज जो पाणी न पियो कॾहिं बि, कोल्ड ड्रिंक न, मिठी लस्सी न, छाछ पी सघंदा बिना बर्फ़ जे। हाणे गोॾे हेठां जो पेर आहे हुनखे गोल घुमायो, उल्टो घुमायो, विश्राम। गोॾे में सूरु आहे त कचो पटाटो कद्दूकस करे हुनखे घसायो गोॾे सां, गोॾे जो सूरु लही वेंदो। खाॿो पेर मथे खणो, हथ जी सपोर्ट ॾींदे पेर खे फोल्ड कंदा रहो, बिल्कुलु सिधो करिणो आहे, पोइ फोल्ड करिणो आहे। हाणे गोॾे हेठां जेको पेर आहे हुनखे गोल घुमायो, उल्टो घुमायो, विश्राम।
ताक़त खां वधीक न कयो। जेके नवां नवां कनि था थोरो कनि थोरो ॾिसनि, थकिजी पवनि त लेटी पवनि, विश्राम कनि शवासन में। हाणे साह अंदर वड़ींदे साजो पैर मथे, साह छॾींदे हेठि, पर पैर ज़मीन ते न रखिणो आहे। क्रिया चालू रखो। पैर बिल्कुलु सिधो, पैर खे अॻियां आणण जी कोशिशि कयो, छातीअ ताईं मथे ताईं। पहुचंदो कोन पर कोशिशि करणी आहे। साह वड़ींदे मथे, साह छॾींदे हेठि। हिकु दफ़ो पैर खणंदव 2 ग्राम घटिजी वेंदो, 50 दफ़ा खणंदव 100 ग्राम वज़न घटिजंदो। विश्राम। या साॻी क्रिया खाधे पैर सां कंदासीं। साह अंदर भरींदे खाॿो पैर मथे, साह छॾींदे हेठि, पर पैर ज़मीन ते न। कंदा रहो। पैर खे ज़मीन ते न रखिणो आहे, पैर बिल्कुलु सिधो, जेतिरो अॻियां आणे सघो पैर खे। ॿारनि जी लंबाई वधंदी इन्हनि क्रियाउनि सां, डायबिटीज़ बि ठीकु थी वेंदी, पेट जा रोग बि दूर थी वेंदा। विश्राम। लंबो साह खणो ऐं छॾियो। महसूस कयो पेट जी चर्बी घटिजी रही आहे। कमर जी चर्बी, हिप्स जी चर्बी, जंगुनि जी चर्बी। लंबो हॾो जंहिंखे किरंगो चवंदा आहिनि, स्पाइन चवंदा आहिनि, जंहिं ते पूरो बदन हलंदो आहे, उहो अगरि कमु करणु बंदि करे त हली बि न सघंदव, वेही बि न सघंदव, बीह बि न सघंदव। उन किरंगे खे आराम ॾियणो आहे। उन किरंगे खे, स्पाइन खे हेठि खां वठी मथे ताईं ढिलो छॾींदा वञो। सिर्फ़ु कल्पना करणी आहे, मूवमेंट न करणी आहे। कंठ, गर्दन, 2 अखियूं, 2 नासकाऊं, 2 कन, पंहिंजे वात जंहिंमें ॼिभ, ॾंद, गिटा, खाॾी, ललाट, मथो, 2 हथनि जूं आङिरियूं, कलयूं, ठूठ, ॿाहूं, कुल्हा, सभिनी खे धीरे धीरे ढिलो छॾींदा वञो। हाणे तव्हां पंहिंजे बदन खे एतिरो त ढिलो छॾे ॾिनो आहे, पंहिंजी मर्ज़ीअ सां चाहींदे ई बदन खे हिलाए नथा सघो। पेरनि खे नथा हिलाए सघो, हथनि खे नथा हिलाए सघो, अखियूं खोले नथा सघो, वात सां कुझु चई नथा सघो। पेर ऐं अंगूठे खां वठी मथे चोटीअ ताईं हिकु हिकु अंग खे ॾिसंदा अचो। जीअं ट्रक ड्राइवर ट्रक मां लही करे ट्रक खे ॿाहिरों निरीक्षण कंदो आहे, उन वांगुरु पंहिंजी आत्मा खे अलॻि करे हिकु हिकु अंग खे ॾिसंदा वञो। वापसि मथे चोटी खां वठी पेर ऐं अंगूठे ताईं हिकु हिकु अंग खे, हिकु हिकु उजवे खे ॾिसंदा अचो। ॾिसंदा अचो असां जेके प्राणायाम कया आहिनि, आसन कया आहिनि, उनजो छा छा फ़ाइदो थी रहियो आहे। मुंहिंजा सभु प्रॉब्लम्स ठीकु थी रहिया आहिनि, मुंहिंजो वज़न बि घटिजी रहियो आहे। गोॾे जो सूरु, पुठीअ जो सूरु, कमर जो सूरु, मथे जो सूरु ठीकु थी रहियो आहे। अखियुनि जी शक्ति बि वधी रही आहे। संकल्प कंदव त ई फ़ाइदो थींदो, विकल्प कंदव कोई फ़ाइदो न थींदो। इन करे हमेशह पॉजिटिव भावना रखो। धीरे धीरे पंहिंजे बचपन में हली वञो। पंहिंजे बचपन खे यादि कयो। जॾहिं स्कूल में नंढे हूंदे पढ़ंदा हुआसीं, उन स्कूल खे यादि कयो, उन ॿाहिरों मैदान खे यादि कयो। कीअं पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे साहेड़ियुनि सां उते रांदि कंदा हुआसीं। मूंखे उन ई ज़िंदगीअ में वापसि अचिणो आहे योग जे ज़रिए, जंहिंमें न वज़न वधीक हो, न अखियुनि ते चश्मो हो, न ब्लड प्रेशर जी समस्या हुई, न गोॾे जो सूरु हो, न मथे जो सूरु हो, कोई टेंशन न हो।
उन ज़िंदगी में वापसि कीअं पहुचंदुमि? योग जे ज़रिए। धीरे धीरे पंहिंजी झूनी जॻह खे यादि कयो, जेका बचपन में झूनी जॻह हुई, कीअं दीवारियूं हुयूं, कीअं उनजो कलर हो, कीअं उहे रूम हुया, कीअं ॿाहिरि गली हुई, उन गलीअ खे बि यादि कयो। ऐं उन घर में जेके तव्हांजा वॾा रहंदा, जेके हाणे हिन दुनिया में कोन्हनि, उन्हनि खे बि यादि कयो। उन्हनि जी आशीर्वाद थी रही आहे तव्हांजे मथां। हाणे असांजो बदन कपह वांगुरु हल्को थी रहियो आहे, हवा में उॾामंदा वञूं था, उॾामंदा वञूं था। इंद्रलोक में पहुची विया आहियूं। देवी देवताउनि जी सभा लॻी रही आहे, परियुनि जी डांस थी हले। वापसि अचो समुंड में वहंदा वञूं था, वहंदा वञूं था। तरणो न आहे, वहणो आहे। जाम परे पाणीअ जो जहाज बीठो आहे, जंहिंमें लालटेन ॿरी रही आहे, उनजी लौ खे ॾिसंदा रहो। वहंदे वहंदे पाणी असांखे सुंदर बगीचे में फिटी कयो आहे। फुल गुलनि जी मखमली स्टेज ते लेटा पिया आहियूं। सुठी सुठी गुलनि जी ख़ुशबू अची रही आहे। थधी थधी हवा लॻी रही आहे। साइड में पाणी जा झरना वही रहिया आहिनि। झरननि मां कलकल जी आवाज़ अची रही आहे ऐं गॾोगॾु ओम जी आवाज़ बि अची रही आहे। ओम जी आवाज़ ॿुधंदा रहो, सिर्फ़ु ॿुधणो आहे, चवणो न आहे।